अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कोट लखपत जो कैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पलीजो। किस्त 60। 9/8/1983 ईस्वी सुबुह जदली मादियत जे अंग्रेज़ी किताब खे 2 ॾींहंनि खां वरी भेरो ॾियणु शुरू कयो अथमि। मुग़ल जे किताब खे नज़र मां कढणो आहे, उन लाइ तयारी करणी आहे। अॼु सुबुह जो उथण साण कुझु टुकर पढ़ियुमि, मज़ो आयो। हमेशह खां ॿिए चौथे ॾींहुं चकर हणंदे पंहिंजी ज़िंदगीअ ते नज़र विझंदो आहियां, पंहिंजूं कयल ग़लतियूं यादि कंदो ऐं उन्हनि ते वीचार कंदो ऐं पाण ते तनक़ीद कंदो आहियां। अॼु सुबुह जो पाण ते सख़्तु तनक़ीद कयमि। कल्ह याकूब सां ॻाल्हियूं कंदे मुंहिंजा गुफ़्ता काफ़ी मुहतात न हुआ। अॻिलो उन्हनि खे पंहिंजी तनज़ीम बाबति ॿटाको हणणु सम्झी सघे थो। वधा ज़हर आहे, उन खां बचिजे हर हालत में। मूं वारी ॻाल्हि खणी सही हुई, पर हुन जी ॼाण जी मौजूदा सतह पटांदड़ उहा हिन खे ॿटाक नज़र अची सघे थी। फ़ैसिलो कयुमि त आईंदा एहतियात कंदुसि। माण्हू संजीदगीअ सां पंहिंजनि ॻाल्हियुनि ते गौर थो करे, ख़ासि करे कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ, त हैरत अंगेज़ चङियुनि क़ाबिल फ़ख्र ॻाल्हियुनि सां गॾु कचियूं ऐं निकमियूं ॻाल्हियूं बि एतिरियूं थियूं नज़र अचनि जो माण्हू फिकियो थियो पवे छा। पर ईअं नथो थी सघे त माण्हू रुॻो भलियूं ॻाल्हियूं करे या कचियूं ॻाल्हियूं तमामु मामूली ऐं तमामु थोरियूं करे। अॼु सुबुह जो बाबा जूं ॻाल्हियूं ॾाढो यादि आयूं। उहो सोचे उदास थी वियुसि त संदसि का बि ख़िदमत करे न सघियुसि। सालनि में साणसि का बि सुठी कचहरी कान थी सघी, खेसि ख़ुशि करे कोन सघियुसि। ख़ासि ग़म उहो अथमि जो पछाड़ीअ जो चयो हुआईं त तूं मूंसां गॾु हली मुंहिंजो इलाजु कराए। मूंखे ख़बर हुई त इलाजु कराईंदो कोन, परहेज़ हरगिज़ न कंदो। जे ठीकु थियो त ॿिए चौथे ॾींहुं वरी बीमार थी पवंदो। मतिलबु त इलाज जी का बि उमेद न हुयमि। उन करे रुखाईअ सां शिकायत करे खेसि चयमि, बाबा तूं इलाजु कहिड़ो कराईंदे? मूंखे एतिरी फ़ुर्सत आहे छा जो रुॻो ख़ामख़ा वेठो टपालूं खणां। दिलि में चयमि, मिड़ई ॻाल्हि थो करियां त मन कुझु मथसि असरु थिए। कॉन्फ्रेंस तां मोटी साणसि गॾिजी इस्पताल वेंदुसि, पर तेसीं थोरनि ॾींहंनि में यार खंभे खणी आया नानाणे घर। पोयां बाबा वरी टिकेट। उहो इन निज़ाम ते असांजो ॿियो हिसाबु थियो। असीं न त पोयां सभु हिसाब चुक्तू थींदा। लाहौर जे हिकिड़े वकील जे घरां ॻच ॾींहं थिया जो हिकिड़ो राकेट हथु कयो अथनि। बाक़ी माण्हुनि जे घरनि मां टैंकूं, बोइंग हवाई जहाज़ ऐं बहरी जहाज़ अलाए कॾहिं हथु कराईंदा पुलिस तां। प्रोग्राम आहे त जदलियात जो ही किताब हिन महीने ई पूरो कजे। मुसवदे जी दुरुस्तीअ जो कमु अक्टूबर 1983 ईस्वी ताईं पूरो कजे। ॾिसजे त थिए थो या न। कन भींडियुनि जे ॿूटनि वधण सां पूरियूं करे छॾियूं आहिनि। अॼु हथ उभा करे बीठुसि त हथ खां फुट सॼो मथो। असां वटि भायां थो त उहे ॿूटा एॾा कोन थियनि। टमाटा ख़तमु थी विया, मिर्चनि चाढ़ो न कयो त न कयो। राति जी राणी कुझु चढ़ी आहे। ॼमूअ जा ॿूटा वॾा पिया थियनि। गुलाब बीठो आहे, छिडरा पाठा गुल पियो ॾिए रोज़ु। राबेल चाढ़ो कोन कयो, पर हाणे मिड़ई कुझु उमेद थी आहे मंझसि। टियों ॾींहुं ॾिठमि त हिकिड़े ॿूटे में हिकिड़ो गुल पियो फुटे। हींअर ॿियनि में बि गौच निकिता बीठा आहिनि। सुभाणे परीहं उहो हिकिड़ो गुल टिणंदो ऐं पंहिंजे उपायल मोतीअ जे गुल जो सूणु कंदासूं। रमज़ान जे कम लाइ परवेज़ मलक खे चयो अथमि त परवेज़ सालिह खे चए। डिप्टी बि खेसि मुक़दमीअ लाइ खयो आहे। बाक़ी सुप्रिटेंडेंट जी सही रहियल आहे, थी वेंदो। शायदि ॻोठ जे जेल ॾांहुं बि मोखी वांगुरु पसो पेश ट्रांसफ़र कराई सघिजेसि। परवेज़ सालिह मार्फत मोखी जा डिस्ट्रिक्ट जेल झंग मां सलाम पहुता मजीद तां। मज़ेदार माण्हू हो। मजीद टियों चौथों ॾींहुं आयो, वारो अॼु मिलियो। पंहिंजाईअ वारे नमूने ख़बरूं चारूं थियूं। घर ॿार जो सरबस्तो हाल अहवाल ॾिनाई। कल्ह 8 तारीख़ साहीवाल वियो हूंदो। चयो हुयोमांसि त हैदर शाह खे जेका बि ज़रूरत हुजे सा पूरी कजे, पोइ हिसाब किताब कंदासीं। चयाईं, तव्हांजी ज़रूरत पूरी आहे? मूं चयो, बिल्कुलु। पाड़े वारनि काल्ह 5 अंब ॾियारे मोकिलिया, वापसि बि न करे सघिजनि। असां बि शयूं शकिलियूं मोकिलियूं, पर हू 5 मुड़ुस गिराह बि न थिए। माण्हू को देगिड़ो भरे मोकिले, पर मतां को रोलो न थी पवे। आवाज़ छाजो आहे? अलाए, शायदि नल जो पाणी पियो वहे। सुबुह जो
खीर में सयूं खाधमि, हाणे वरी पटाटा मानी खाइबी। अॻे असलम ख़ैरपुर सखर ऐं कराची जेल में फाका कढिया। मूं बि संदसि सार न थी, चयमि भले पको थिए ऐं पंहिंजनि पेरनि ते बीहणु सिखे। कुझु वक़्तु माणस बि जेल में हुई। बहरहाल हमरा कुझु ॾुखिया ॾींहं काटिया। उन जी कसर कढण लाइ पाण ऐं सिद्दीक़ राहू हैदराबाद जेल में सलाह करे सुठियूं शयूं वठियूं पिया खाईंदा हुआ। आउं बि संदनि नक्शे क़दम ते हलण जी कोशिशि थो करियां, पर ॻाल्हि विसरियो वञे, ॿियो का शइ हज़म बि थिए। 14 अगस्त 1983 ईस्वी कहिड़ी बि ज़लालत ऐं बेहयाई थिए, पर उन ॾींहं खां हिन दौर जी सियासत में हिकिड़ी नई स्टेज अचणी आहे, जेका अॻी स्टेज खां ख़ासियत क्वांटिटेटिवली में मुख़्तलिफ़ हूंदी। मुलाज़िम आयो आहे, चवे थो त राव रशीद नियापो मोकिलियो आहे त असां टिनि खे तव्हां ॾांहुं मोकिलीनि, बाक़ी अकेलो आउं अची कोन सघंदुसि। वज़ाहत घुरी हथ में, कोशिशि करणु फ़र्ज़ु हो, अॻिते बि कोशिशि जारी रखिबी। फ़िलहाल ठहियो त ठहियो। ईद कार्ड ॾेई विया आहिनि। 7 जुलाई जो आहे। 7 अगस्त ते CIA मोटायो आहे। महीने खां पोइ लिखियलु आहे, पंहिंजे प्यारे साथी ऐं दोस्त मोहतरम रसूल बख़्श खे दिलि जे गहराइनि सां ईद मुबारक ॾिजे थी। पारां इंदरलाल आज़ाद, सपत 1 करमपुर। 7783 लिफ़ाफ़नि मथां उर्दूअ में लिखियलु आहे, महिरबानी करके ये ईद कार्ड ज़रूरु पहुचाएं। महिरबानी होगी, शुक्रिया। हिनने महिरबानी करे महीनू लातो आहे। हिन ईद ते उहो ई हिकिड़ो ईद कार्ड मिलियो अथमि। अयाज़ लतीफ़ हर ईद ते कार्ड मोकिलींदो आहे, उहो बि अलाए किथे आहे। मालूम थियो त राव रशीद तरफ़ां मोकिलियल पैगाम संदसि मोकिलियल न हो। हूअं हिन जेल में जेल अख़्तियारी वारनि तरफ़ां मूंसां कंहिं बि क़िस्म जी दस्तूरी कामोरकी हेरा फेरी कान थी आहे। हा त हा, न त न। ही पहिरियों मिसाल आहे जो हेरा फेरी ॾिसिजे पई। सुप्रीडेंट खे लिखी मोकिलियो अथमि त हेरा फेरी हेसी ताईं कान थी आहे, हींअर थियणु न खपे। ॾिसिजे, 1.5 थियो आहे। न ॿोड़बाड़ी आई आहे, न अख़बार मिली आहे। डिप्टीअ खे अख़बार लाइ लिखियो अथमि, सुप्रीडेंट जे घरां अचे त हेॾां बि अचे। कई भेरा लिखियो अथमि त मुंहिंजे पैसनि मां ख़रीद थिए, पर सुप्रीडेंट ॻाल्हि बि कान थो ॿुधे, चए अजाया पैसा छो ख़र्च थियनि। अॻीअ जी बांग पई अचे। अनवर भींडियूं पटे आयो आहे, पंहिंजी मचायूं ॿाहिरां ॿोड़ो अलाए कॾहिं अचे। हींअर ॾिठो अथमि त असांजे मिर्च जा ॿूटा मिर्च पिया कनि। हाणे त मज़ा सांझीअ दीवारें आहे। ॾिसिजे ईअं पियो त मुंहिंजे बीमारियुनि में जेका पेचीदगी आहे ऐं जंहिं अज़ाब में रखियो आहे, तंहिंजे हल जो फार्मूला ॻोल्हे लधो अथमि। उन ते हफ़्तो खनि कमु कयो अथमि त नतीजो सुठो निकितो आहे। उहे तजुर्बा मूंखे अक्सर ॻिचीअ में बि पिया आहिनि, पर बहरहाल हेसी ताईं हथ वठी कई बीमारियूं तजुर्बनि ज़रिए पिराइण सां गॾु समूरियुनि अॻियुनि बीमारियुनि खे दूर बि कयो आहे। मौजूदा बीमारियुनि में हाणे अखियुनि जी तकलीफ़ बि कंट्रोल में अची वई आहे। पेट जी बि काफ़ी हद ताईं, हाइपोथायराइड जी बि काफ़ी हद ताईं काफ़ी फ़र्क़ु आहे। अॻूणी तकलीफ़ कान्हे, जेतोणीकि मसइला पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि, पर अज़ाब न आहिनि हमेशह वांगुरु। 10/8/1983 ईस्वी सुबुह थधी हीर पई लॻे। अनवर जी बुहारीअ जो ऐं ॿूटनि खे पाणी ॾींदड़ कसीअ में नल जे पाणी वहण जा आवाज़ पिया अचनि। ॿाहिरि संतरी पिया ॻाल्हाइनि। मसीत वारो मौलवी सॻोरो अञा मैदान जंग में कोन आयो आहे। चओ तरफ़ माठ आहे, सवाइ पखियुनि जे ॿोलियुनि जे। परे किथे का कोयल पई ॿोले। न, हिकु न ॿ आहिनि, पर आहिनि धार धार वणनि ते वेठल। शायदि हिक ॿिए सां ॻाल्हाइनि पियूं। कॾहिं कॾहिं हिकिड़ी कोयल असां ॾांहुं बि भेरो कंदी आहे। सॼो ॾींहुं अलाए कहिड़ियूं ॿोलियूं पई ॿोलींदी आहे। वन में कोयल बोली, मन में बांसुरिया बोली, पाँव में पायल या बोली, शाम शाम सलोनी शाम। दीवारें जी तबकाती ॿोली उहा ई आहे। हूअं ठीकु हुई हीअ किस्त बि। कल्ह जेका सुप्रीडेंट खे चिठी लिखियमि, सा खेसि कान मिली। डिप्टीअ खे मिली, कुझु कोन थियो। ॾिसिजे थो त राव साहब बि हिते अचण लाइ काफ़ी ख़्वाहिशमंद बल्कि मुंतज़िर आहे। कासिदनि मथां कासिद आहिनि। कल्ह अख़बारुनि में हो त ज़िया जो ढांचो आइन खे हथु कोन लाहींदो।
मार्शल लॉ जे आर्ज़ी दस्तूर मातहत हूंदो। जहिड़ी 60 त अहिड़ियूं 23 आर्ज़ी दस्तूर बि त आइन जे इनहराफ़ ऐं आइन जे मिटी पलीद कंदड़ तरमीम ते ॿधल आहे। पर हूअं बज़ाहिर उहा ॻाल्हि संदसि उहो एतिराफ़ करण जे बराबरि आहे त आइन सां मज़ाक ऐं मस्खरीअ खे ॻाल्हियुनि जे बख़मल जे कपिड़े टुकर में वेहण जी ज़रूरत महसूसु कनि था। सवलीअ सिंधीअ में कुझु डिॼी विया आहिनि क़ौम जा बाग़ी ऐं गद्दार टोला विख अधु पोइते हटण जो ख़्यालु आहे शायदि। ॾिसिजे त अख़बारी ख़बर केतिरी सही आहे ऐं अमली तौरु ॻाल्हि कहिड़ो रूप वठे थी। बाक़ी ॿ ॾींहं त आहिनि। ॿिली कुझु थेले मां ॿाहिरि निकिरी ईंदी। सभिनी जा अछा कारा हिन महीने अंदरि ज़ाहिर थी सघनि था। पीपल्स पार्टी बलदियाती फ़ैसिलो बदिलायो आहे। भलो कमु थी वियो। हाणे उहो बदमाशीअ वारो ढोंग बि सफ़ा उघाड़ो थी वियो। मार्शल लॉ जूं छाड़तियूं जमायत डालरी पार्टियूं बि उघाड़ियूं थी वियूं आहिनि। अॼु सुबुह जो असांजे बाक़ी बचियल 2 नंढड़नि मोतीअ जे ॿूटनि मां हिकिड़े पंहिंजो पहिरियों गुल ॾिनो। मज़ा हींअर सिंघां पियो। हिकिड़ो गुलाब जो गुल पटे आयो आहियां पर मूंखे गुलाब एतिरा नथा वणनि जेतिरा मोतिया। अॼु उहा ॻाल्हि मालूम करे ॾाढी ख़ुशी थियमि त दुनिया में ॿारनि लाइ आलमी अदब जी लाइब्रेरी बि आहे जेका ॿी दुनिया जे उन आला अदब खे शाया करे थी जेको ॿारनि जे दिलचस्पीअ जो आहे। अहिड़ी चूंड अदब खे 50 वॾनि जुल्दनि में शायदि सिंधी अदबी बोर्ड जे लोक अदब जे किताबनि खां बि वधीक वॾनि जुल्दनि में शाया कयो पियो वञे। ताज़ो उन सिलसिले में स्वीडन जे लेखिका एस्टर लंदन ग्रीन, इटलीअ जे लेखक ज्ञानी रोदारी ऐं फ्रेंच लेखक एंटाइन डेसिन एक्सोबरी जे ॿारनि लाइ आला अदब खे गॾु करे हिकु जुल्द में छपायो वियो आहे। कापियूं 4 लख छापियूं वयूं आहिनि। उहा लाइब्रेरी रूस में छापी वई आहे जिते 70 इशाअती इदारा ॿारनि लाइ अदब शाया कनि था। मॉस्को जो देतकाया लितरा ॿारनि जो अदब नाले इशाअती घर फ़क़ति ॿारनि जो अदब छपींदो आहे। उहो 50 साल अॻु क़ाइमु थियो ऐं हेसी ताईं उन अरसे में ॿारनि लाइ किताबनि जूं अटकल 550 करोड़ कापियूं छापे चुको आहे। वॾनि लाइ आलमी अदब जी लाइब्रेरी जी इशाअत गोरकी पाण शुरू कई हुई। हींअर त अलाए किसो किथे पहुतल आहे। ख़ैर असांजी ॻाल्हि अञा त पाट ते बि कान हूंदी। अॻिते ॾिसिजे। सोचां थो त ॿारनि जी उन लाइब्रेरीअ जो सिंधीअ में तर्जुमो ई शाया थिए त कीअं। असां वटि आहे नाहे हिकिड़ी अंधे अॻियां लठ सिंधी अदबी बोर्ड। तंहिं वेचारीअ खे सरकार नामदार ऐं मेंबर साहिब बहादुरनि जी ख़िदमत चाकिरी करण ऐं उन्हनि जे मतिलब जे माल शाया करण खां पोइ जेको वक़्तु ऐं वसीला बचनि था तंहिं सारो वसां कोन थो घटाए। जिन माण्हुनि सिंधी अदबी बोर्ड बाबति सोचियो रिथा ॾिनी ऐं बोर्ड क़ाइमु करायो तन जूं ॿियूं ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि कहिड़ियूं न आहिनि, भलियूं आहिनि या ठलियूं, सा ॻाल्हि रही पंहिंजी जाइ ते। पर हिन ॻाल्हि में हुननि बेशक खीरूं लणियूं। NDP पंजाब जो फारूक कुरैशी ऐं ॿियो बि हमराह ॿधिजी आयो आहे। सुप्रीडेंट खे लिखियो हुअमि त तव्हां सां मिलणु घुरां थो। लिखियाई त 12 बजे खां पोइ माण्हू मोकिलींदासीं। 1:15 थी वियो आहे अञा माण्हू कोन मोकिलियो अथसि। ज़ियाकल चयो आहे त ऐलान 14 अगस्त ते कंदुसि। ख़ैरुद्दीन लीग जो जनरल सेक्रेटरी मलिक क़ासिम 14 अगस्त ते मच वेंदो ऐं महीनो उते रहंदो। कालोकी MRD जी मीटिंग में फाज़िल बि शामिल हो। अॼु लाहौर जी अख़बार जंग जी ख़बर आहे। इजलास में 2 पार्टियुनि मुबसर जी हैसियत में शिरकत कई जन में PNP जे तरफ़ां मीर गौस बख्श बिज़नजो, यूसुफ मस्ती ख़ान, शाह मोहम्मद शाह ऐं अवामी तहरीक तरफ़ां फाज़िल राउ शरीक थिया। बिलोर चयो त ढांचे जो ऐलान 12 अगस्त ते थिए या 20 अगस्त ते। MRD जी तहरीक 16 अगस्त खां हलंदी जंहिं लाइ 8 मेंबर पार्टियूं ऐं 2 मुबसर पार्टियूं पूरी तरह तयारु आहिनि। पहिरियों भेरो MRD तरफ़ां बयान में वज़ाहत सां अवामी तहरीक जो ज़िक्र बतौर शरीक पार्टी कयो ऐं उन जी ॿियनि सां गॾु जिदोजहद हलाइण लाइ तयारु हुजण जो ज़िक्र कयो वियो आहे। शाम आसमान में झुड़ आहे। फ़लसफ़े जे किताब सां गॾु ख़शवंत सिंह जी मशहूरु किताब हिस्ट्री ऑफ सिखनि जी तारीख़ वेठो पढ़ां। हिन मां पंजाब, सिंध ऐं हिंदुस्तान बाबति काफ़ी नई मालूमात मिले पई।
उहो बि मालूम थियो त रणजीत सिंह जी अॻुवाणीअ हेठि पंजाब बाक़ाइदे सिंध ते कब्ज़े जो प्रोग्राम बनायो हो ऐं उन बारे में अंग्रेज़नि सां सिफ़ारती ॻाल्हि ॿोल्हि हलाई वई हुई। फोरू ऐं ज़ालिम जा कम तबक़नि जे माण्हुनि जे समूरे मज़हबी ऐं धर्मी ढोंग ऐं निमाज़ जे बावजूदि दर हक़ीक़त संदन को बि दीन धर्म कोन थींदो आहे। सा ॻाल्हि हिन ॻाल्हि मां ज़ाहिर थी त सिंध जे मुस्लमान अक्सरियत वारे मुल्क खे काफ़र सिखनि जो ग़ुलाम बनाइण लाइ घणे में घणी डुक डोड़ रणजीत सिंह जे वज़ीर ख़ारजा जनाब अज़ीज़ुद्दीन कई, जेको हिकिड़ो तानी पेटे बुख़ारी बुज़ुर्ग ऐं दीन जो थंभो हो। 13/8/1983 ईस्वी। बरसात में हमसे मिले तुम रे सजन, तुमसे मिले हम बरसात में, प्रीत ने सिंगार किया मैं बनी दुल्हन, आज मैं तुम्हारी हुई तुम मेरे सजन बरसात में। लता तूफ़ान मेल थियो बीठी आहे। अलाए कहिड़नि ज़माननि जी फिल्म ऐं संदसि गानू यादि ॾियारे छॾियईं। सुबुह जो वक़्तु आहे, कल्ह राति ऐं कल्ह ॻच वक़्तु बरसाति पए पई। अङण में पाणी बीठो हो। हींअर बि अङण जो ॻच हिसो अञा कोन सुको आहे, उन करे तिरकण जे डप खां चकर बि अधु गीदो थो ॾिजे। ॿाहिरि वेठो आहियां। राव रशीद अञा हींअर मस अखि खोली आहे। असगर हस्बे दस्तूर गुम आहे। टिलंदो ईंदो, कलाक खां पोइ चकर हणी वरी गुम थी वेंदो, वरी अची झाती पाईंदो। अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। राव रशीद खे वॾनि टिंड सरनि खां हिते आंदो अथमि। राव रशीद खे वॾनि टिंड सरनि सां हिते आंदो अथमि। ईद खां अॻु जीअं आया आहिनि तीअं मुतालबा शुरू कया अथमि ऐं लिख पढ़ूं हलायूं अथमि। हिकिड़ो कासिद अची चवे, राव चए थो त असीं टेई अचूं त हा, बाक़ी आउं हिकिड़ो न। ॿिया ॿ शेख रफ़ीक सदर PP पंजाब ऐं हामिद सरफराज़ नायब सदर तहरीक इस्तक़लाल मुंहिंजे लाइ चवनि त उनखे हेॾां असां ॾांहुं मोकिलियो, बाक़ी राव न वञे। राव लाइ हिकिड़ो कासिद चवे त अचण लाइ आतो आहे, टपड़ ॿधियो वेठो आहे, कालूं कर। ॿिया चवनि त जवाबु ॾेई छॾियो अथसि फलाणनि जेलरनि खे। बगल ॿांह हथ करणु हुई, ॿी ॻाल्हि कान हुई। काहे पूरी डेवड़ीअ ते वियुसि त शेख अज़मत ॾाढी ॾुखारे आवाज़ में चयो त राव साहब खे ॾाढियूं मिनथूं कयमि त फलाणे वटि हल, पर मजबूरी ॾेखारियईं। डिप्टी सुप्रीडेंट जी बि उहा ॻाल्हि त सुप्रीडेंट जी बि उहा। मूं चयनि अवां सचा, पर राव साहब सां मुंहिंजी पर पुठि दुआ सलाम आहे। ऐं चवांसि अचु, हू न अचे अहिड़ियुनि हालतुनि में जॾहिं आउं संदसि महिमान आहियां। सा ॻाल्हि खणी सची बि हुजे त बि आउं तेसीं ताईं कान मञींदुसि जेसीं संदसि वातां इनकार न ॿुधां। घुरायोसि त रूबरू पुछियोसि, बल्कि तव्हां पुछोसि, आउं चुप हूंदुसि। आख़िर सुप्रीडेंट चयो, भला लिखी था पुछोसि। चिठी लिखी मोकिलियाईं ऐं रज़ा जेलर खे घुराए हथो हथ उन तां मोकिलियाईं। दिलि में चयुमि त जे इनकार थो लिखी मोकिले राव रशीद त असां वारी कारपत मां टको बि कोन रहंदो। पर ख़ुदा ख़ैर कयो, राव जवाब में लिखियो त जीअं मूं अॻे चयो आहे त बहितर आहे त अवी पलीजे साहब खे हेॾां असां वटि मोकिलियो, पर जे गवर्नमेंट खे खेसि हिफ़ाज़ती वार्ड खां सवाइ ॿी कंहिं हंधि रखण ते एतिराज़ु आहे त मूंखे वटसि वञण में को बि एतिराज़ु कोन्हे। मस फ़ैसिलो थियो। डिप्टीअ खे हुकुम मिलियो। अज़मत शेख खे चयमि, राव साहब खे खंभे खणी अचु। अज़मत त अहिड़ा कम ॻोल्हे पियो तंहिं मिंट कराए वरितुसि। टियों ॾींहुं 2 पहरनि खां अॻु हमराह अची हिननि पटनि भीड़ो थियो। हाणे ख़बरूं शुरू आहिनि। हमराह ओभर पंजाब जो राजपूत आहे। वॾो भाणसि ख़िलाफ़ती सियासी माण्हू हो, उनजो मथसि वॾो असरु पियो। अलीगढ़ मां इक़्तिसादियात में MA करे 1948 ईस्वी में पाकिस्तान आयो। साईवाल जे भरिसां आबाद थिया आहिनि। 5 भाइर ऐं 3 भेणूं हुआ पाण में। राव रशीद CSP जो चटाभेटीअ जो इम्तिहान पास करे ASP थी मशरक़ी पाकिस्तान जे ट्रेनिंग स्कूल में तरबियत वठी जंग, मुज़फ़रगढ़, कलात, आज़ाद कश्मीर ऐं ॿियनि हंधनि ते SP थी रहियो। ॿी ट्रेनिंग लाइ ऑस्ट्रेलिया वियो। रावलपिंडीअ में सीनियर सुप्रिटेंडेंट थी रहियो। उतां इंटेलिजेंस में मोकिलियाऊंसि। उतां वरी ॿिए हंधि तां जो लंदन में पाकिस्तान जे सफ़ारत खाने जो फर्स्ट सेक्रेटरी करे मोकिलियाऊंसि। उते 2-3 साल रहियो। वरी डायरेक्टर इंटेलिजेंस थियो। उतां IG पंजाब थियो।
कंहिंजो दबाव क़बूल कोन कंदो हो। उन करे वज़ीर आला पंजाब सादिक कुरैशी भुट्टे खे चयो या त ही IG रहंदो या आउं रहंदुसि। उन करे भुट्टे साहिब खेसि पाण वटि स्पेशल सेक्रेटरी करे रखियो। डायरेक्टर इंटेलिजेंस ऐं सेक्रेटरी इंटेलिजेंस बोर्ड थियो, जंहिंजो चेयरमैन भुट्टो साहिबु ऐं जनरल टिक्का खान, जनरल जीलानी ऐं ॿिया 2-3 मेंबर हुआ। जनरल ज़ियाजी बग़ावत बाद पहिरियों माण्हू जेको क़ैद कयाऊं सो राव रशीद हो। 19 महीना अटक किले ऐं ॿियनि हंधनि ते अकेलो रखियाऊंसि, कॾहिं बदतरीन हालतुनि में ऐं कॾहिं बंगलनि में। हर क़िस्म जे दबाव जे बावजूदि न ग्वाल थियो न भुट्टे खां लादावा थियणु क़बूल कयाईं। उटलो हिन मुसीबत जे ज़माने में पीपल्स पार्टीअ में शामिलु थियो। हींअर वकालत थो करे MRD पंजाब जो सेक्रेटरी आहे। हर माण्हू संदसि बेहद इज़त ऐं एहतराम करे थो। नफ़ीस ऐं खरो माण्हू आहे। अरबी फ़ारसी कान ॼाणे, सवाल जो जवाबु सिधो ॾींदो या माठ करे वेहंदो। हिकिड़े फेडरल सेक्रेटरीअ जे घरवारी मुड़ुस खां तलाक वठी साणसि इश्क करे शादी कई। हिन जी बि अॻु राजपूत घरवारी हुई। ॿी माई काठियुनि मुठ सां आहे। चोथों ॾींहुं साणसि झेड़ो करे वई आहे त तूं भाउ जे घर छो वहीं। माई वेचारीअ जा मुतालबा निहायत मुख़्तसिर आहिनि। पंहिंजनि माइटनि, भाइरनि, भेणुनि, अॻियनि दोस्तनि, अॻी ज़ाल, मंझांसि औलाद, संदसि ज़माने जे नौकरनि, वेंदे कुतनि सां बि तुंहिंजो को बि तालुक़ु ॿुधुमि त मूंखां वधीक ख़राबु माण्हू ॿियो कोन ॾिसंदे। हूअं वफ़ादार, जाननिसार, जफ़ाकश, बसि थोरो उहो मुतालबो पूरो थिए पोइ सिर बि हाज़िर, न त पोइ भली राॼ मिड़ी ॾिसनि। हिते कुझु ज़ालूं मुड़ुस सां अकेलाईअ में तबादला ख़्याल करण बदिरां साणनि पब्लिक में ख़्यालनि जी ॾे वठि करण खे तरजीह ॾियनि थियूं। फ़ने ख़िताब ऐं अदाकारीअ जे अहिड़े कंहिं मुज़ाहिरे खे अकेलाईअ में करे छॾणु फ़नी सलाहियत जो ज़ियान सम्झी जिते ऐं जंहिं महिल पब्लिक काफ़ी ॾिसंदियूं तंहिं महिल शुरू थी वेंदियूं। सालनि ताईं पिया माण्हू नेकियूं कंदा त ज़ाल त फलाणे जी, ॿियूं वञी घर वेहनि। अहिड़े वक़्त ते मुड़ुसनि वीचारनि जी हालति ॾिसण वटां हूंदी आहे। सब्र ऐं बर्दाश्त जो अहिड़ो मुज़ाहिरो कंदा जो इंसाफ़ी इंसाफ़ खेनि हिलाले सब्रो बर्दाश्त मिलणु घुरिजे। राव साहब आयो, मुर्कियो चवे, मैं ज़रा एक्सरसाइज़, नीरी पतलून, पट पटाई कमीस ऐं फ्लेट बूट पाता अथसि। अखियुनि ते ऐनक अथसि, मथे ते वार को वाजिबी वञी रहियो आहे। ठीकु ठाक बदन बि पूरो अथसि, तेज़ तेज़ पियो हले। आउं पंहिंजो चकर सुबुह जो सवेल पूरो करे वेठो आहियां। कल्ह चयईं बिलोर जेका इस्तीफ़ा ॾिनी आहे सा वली खान ऐं ॿियनि जी मथां गॾियल साज़िश हुजे। दलीलबाज़ी कयाईं। हिकिड़ो IG पुलिस ऐं डायरेक्टर FIA, ॿियो सिफ़ारतकार, डिप्लोमेट, टियों वकील, चौथों सियासतदान, पंहिंजो जासूसी खाते जो सरबराह ऐं मौज़ू हुजे साज़िश त पोइ केरु पुॼे। बैनुल अक़वामी ऐं मुल्की तारीख़, जाग्राफियाई दलील आणे कठा कयाईं। सभु मौज़ून ऐं माक़ूल, दॿड़ दौंस वारा न। मूं चयसि ॻाल्हियूं सभु तव्हां वारे नज़रिए जे फ़ाइदे में आहिनि, पर उन्हनि समूरनि दलीलनि ऐं हक़ीक़तुनि जे बावजूदि असुलु हक़ीक़त उहा कान थी ॾिसिजे। उहा ॻाल्हि ॿियनि साबित कयल हक़ीक़तुनि सां टकर खाए थी, उन करे सही थी सघे ई नथी। बिलोर ऐं वली खान ऐं गफ़ार खान हिकु थी उहा ॻाल्हि कान था कनि। बिलोर ऐं ॿिया गफ़ार खान जी बेसमझीअ जी हरकत ख़िलाफ़ एहतजाज पिया कनि। राति BBC मूं वारी ॻाल्हि जी तस्दीक़ कई। चयोमांसि पाण माण्हू घणियूं अरबियूं फ़ारसियूं कोन ॼाणूं झंग जे मारुनि सां, पर वताए फ़क़ीर जा माण्हू आहियूं। वताए वांगुरु चरिया आहियूं त बि सुञाणूं सभिनी खे था। वताए फ़क़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधी नंढड़नि ॿारनि वांगुरु ख़ुशि थी खिलंदो रहियो। कल्ह अमीरुल मोमिनीन जे ढांचे वारी तक़रीर ॿुधीसूं। राव ॿुधायो त अलीगढ़ में हिकिड़ो हमरा फुटबॉल जे सख़्तु ख़िलाफ़ हूंदो। चए अमा यार क्या हिमाकत है, एक गधे की खाल उतार कर उसमें हवा भरते हैं। 11 गधे एक तरफ, 11 गधे दूसरी तरफ खड़े हो जाते हैं। गधों की तरह दो लत्तियां मारने लगते हैं और 1000 गधे तमाशाई उठ के तालियां बजाते हैं। क्या गधापन है। चयाई त हिते बि हिकिड़े विच में बीठे क़ौम खे पुछतियूं हुयूं ऐं 1000 गॾनि बीठे ताड़ियूं वॼायूं। राति जो BBC ॿुधायो त MRD ढांचे खे रद्द करे छॾियो आहे।